नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिहिल करीम। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना क़द ऊहिय इलैना अन्नल अज़ाब अला मन कज़्ज़ब व तवल्ला। क़ाल फ़मन रब्बुकुमा या मूसा। क़ाल रब्बुनल्लज़ी अअता कुल्ल शैइन ख़ल्क़हु सुम्मा हदा। क़ाल फ़मा बालुल क़ुरूनिल ऊला। क़ाल इल्मुहा इंद रब्बी फ़ी किताब ला यज़िल्लु रब्बी वला यंसा। सैयदना हज़रत मूसा अलैहिस्सलाम फ़िरौन जी दरबार में पहुता और उन्हनि खे दावत ॾिनऊं अल्लाह रब्बुल आलमीन जे अमर जे मुताबिक़ त हिकिड़ो त तव्हां राहे रास्ते अची वञो। इन्ना रसूला रब्बिक, फ़रस्तादा आहियूं, मोकिलियल आहियूं तुंहिंजे रब जे तरफ़ां। ऐं ॿियो हिन बनी इसराईल ते हेसी ताईं तशद्दुद थींदो रहियो आहे। अवां हिननि खे छॾियो असां सां गॾु त असीं हिननि खे पंहिंजे अबाणे वतन में वठी वञूं। वला तुअज़्ज़िबहुम, हिननि खे अज़ाब न ॾियो। ऐं असां बिना दलील जे कोन आया आहियूं। दलील आहे, मौजिज़ा आहिनि, हिकिड़ो मौजिज़ो न बल्कि ॿ मौजिज़ा अल्लाह ताला असांखे अता कया आहिनि। क़द जिनाक बिआयतिम मिर रब्बिक, तुंहिंजे रब जे तरफ़ां ई। बार बार इहो लफ़्ज़ इस्तेमालु पियो थिए, रसूला रब्बिक या बिआयतिम मिर रब्बिक, क्योंकि फ़िरौन दावा पे कई त अन रब्बुकुमुल आला। इन जे करे उन जी तरदीद मक़सद ही त तूं रब कोन्हे। आला त छा थींदे, बुलंद त छा थींदे। रब ॿी ज़ात आहे, उहो सारी काइनात जो बि रब आहे, तुंहिंजो बि रब आहे। ऐं अगरि तूं हिदायत खे क़बूल कंदे त पोइ तोखे सलामती आहे। इन्ना क़द ऊहिय इलैना अन्नल अज़ाब मन कज़्ज़ब व तवल्ला। तालीमात खे क़बूल कंदे त पोइ सलामती अथई, या तबशीर आहे। दावत में हिकिड़ी तंज़ीर बि तबशीर, बिशारत ॾियो। ऐं ॿियो ढेजारियो त अगरि तूं राहे रास ते ईंदे त पोइ बिशारत अथई, सलामती मिलंदी। इहा जेका तुंहिंजी हुकूमत आहे सा बि सलामत रहंदी दुनिया में, ऐं असुल त आख़िरत आहे। पर जे तूं नथो मञी त पोइ तबज़ीर आहे, तंज़ीर आहे, ढेजारनि। इन्ना क़द ऊहिय इलैना, बेशक असां ॾे वहज कयो वियो आहे हिन ॻाल्हि जो त अन्नल अज़ाब मन कज़्ज़ब व तवल्ला, बेशक अज़ाब उन शख़्स ते थी रहंदो जंहिं तकज़ीब कई, झुटलायो ऐं मुंहुं मोड़ियो। उन जो अंजाम ख़तरनाक आहे। दुनिया में बि अज़ाब ईंदो, आख़िरत में बि अज़ाब ईंदो, तबाही तबाही ईंदी। वक़्ती थोरी ढिरक मां ग़लति नाजाइज़ फ़ाइदो न वठो, बल्कि अल्लाह ताला ॾे मुतवजे थी अल्लाह ताला जे अहकामात खे तस्लीम करियो। इहा दावत हुई जेका सैयदना हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं उन्हनि जे भाउ सैयदना हारून अलैहिस्सलाम उन फ़िरौन खे ॾिनी। फ़िरौन जे दरबार में जेके ॿिया हुआ उन्हनि खे ॾिनी। त बार बार जॾहिं मूसा अलैहिस्सलाम खां इन रब जो लफ़्ज़ ॿुधो त हिनखे ॾाढी तकलीफ़ पई थी त रब त आऊं आहियां, हीउ सॼो जहान सॼो मुल्क मूंखे रब थो मञे। अन रब्बुकुमुल आला,
रब त आऊं आहियां, ही बार बार रब जो लफ़्ज़ पियो चवे, जंहिंमां मालूम थो थिए त ही कंहिं ॿिए खे रब था मञनि, मूंखे नथा मञनि। त पुछी वरितईं फमर रब्बुकुमा या मूसा, पोइ केरु आहे तव्हांजो रब ए मूसा? रुबूबियत जी दावा त मूं कई आहे, ऐं अव्हां अहिड़े अंदाज़ सां पेश पिया करियो मिर रबिक, त मालूम थियो त अव्हांजो ॿियो रब आहे, उहो केरु आहे? हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो क़ाल रब्बुना अल्लज़ी आता कुल्ल शैइन ख़ल्क़हू सुम्मा हदा, असांजो रब उहो आहे जंहिं हर शइ खे उन जी पैदाइश ॾिनी ऐं पोइ रस्तो बि ॿुधाई। कुल्ल शैइन में फ़िरौन बि अची वियो, कंहिं ज़माने में तूं दुनिया ते हुएं ई कोन, त पोइ तूं किथे रब थो थी सघे? का ॿी ज़ात आहे जंहिं तोखे पैदा कयो आहे, त असांजो रब त उहो आहे। आता कुल्ल शैइन ख़ल्क़हू, जंहिं हर शइ खे उन जी पैदाइश अता कई, यानी जीअं चाहियो तीअं ख़ल्क़ियो। सारी मख़लूक ज़र्रो मख खां वठी हाथीअ ताईं, जेके बि जानवर आहिनि, चरिंदा आहिनि, परिंदा आहिनि, हवा में उॾामण वारा आहिनि, पाणीअ में मच्छियूं ऐं ॿी शयूं आहिनि, ज़मीन ते सुरण वारी मख़लूक आहे, नांग आहे, भटू आहे, बला आहे, ॿिया जानवर आहिनि, इंसान आहे, कुल्ल शइ उन में तूं बि तुंहिंजी बि जीअं अल्लाह ताला चाहियो ईअं तोखे पैदा कई। तूं पंहिंजी पैदाइश में रद्दो बदल नथो करे सघी, पंहिंजी मर्ज़ीअ सां का उन में तब्दीली नथो आणे सघी। अल्लाह ताला तकवीनी तरह सां जीअं चाहियो ईअं पैदा कयो, ऐं हर शइ में ख़ासियत सलाहियत रखी छॾे। बाहि जो कमु साड़णु आहे, पाणीअ जो कमु ॿोड़णु आहे, हवा जो कमु आहे राहत पहुचाइणु। इहे अल्लाह ताला शयूं इन्हनि में रखियूं, इहे इन जे ख़िलाफ़ु नथियूं करे सघनि। आसमान आहे, ज़मीन आहे, सिज चंड तारा आहे, तकवीनी तरह सां जेका बि हालत इन्हनि जी रखी वई आहे, इन खां सुईअ जे पाखे जे बराबरि बि को हटे नथो, फिरे नथो, तब्दीली नथो करे। इहो मंज़र सुबुह खां शाम ताईं रोज़ तूं बचपन खां अॼु ताईं ॾिसी पियो, उहो रब आहे। अलबत्ता कॾहिं अल्लाह ताला पंहिंजी हिकमत सां कंहिं शइ में का तब्दीली आणे त उहो बि उनजो वस आहे। बाहि खे गुलज़ार करे छॾे, पाणीअ खे बाहि करे छॾे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे लाइ बाहि खे गुलज़ार करे छॾियईं, नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जे लाइ पाणीअ खे बाहि करे छॾियईं, ॿोड़ियईं, बाहि करे ॿारे ख़तमु साड़े छॾियईं। इहो अल्लाह रब्बुल आलमीन, इहो रब आहे अल्लज़ी आता कुल्ल शैइन ख़ल्क़हू। पोइ सिर्फ़ु पैदा कोन कई, सुम्मा हदा, पोइ रस्तो बि ॾिसी हर मख़लूक खे उन जे शान जे मुताबिक़ रस्तो बि ॾिसी। ॿार पैदा थियो, हिनखे पैदा बि अल्लाह कयो, उन पैदा करण में बेशुमार हिकमतूं आहिनि। उन खां पोइ ॿार खे ज़ाहिर आहे त ग़िज़ा जी ज़रूरत आहे, त उनखे वात ॾिनई ऐं उन जी माउ खे बुबो ॾिनई। पोइ जीअं ई उन वात खे बुबे जे वेझो कयो थो वञे त ॿार अज़ ख़ुदि ई उनखे चूसणु शुरू थो करे। हालांकि इहो ॿार कंहिं यूनिवर्सिटीअ में, कंहिं कॉलेज में, कंहिं प्राइमरी स्कूल तक में दाख़िल अञा ताईं कोन थियो आहे त ग़िज़ा कीअं हासिलु कबी आहे, बल्कि अल्लाह हुनखे सेखारियो चूसणु, जंहिंसां हू पंहिंजी ग़िज़ा पूरी करे थो। हुनखे तकलीफ़ थिए थी, सूरु थिए थो, अल्लाह हुनखे रोअणु सेखारियो। रोअणु बि मुस्तक़िल फ़न आहे। बाज़े माण्हू चवंदा आहिनि
त कंहिंजो रोअणु राहत खिलणु ख़ुआरी त इहो बि हिकिड़ी ख़ासि शइ आहे त इहो ॿार खे रोअणु कंहिं सेखारियो। पैदाइश में जॾहिं हुनखे तकलीफ़ थिए थी रोअणु अगरि हुनखे न अचे ऐं ईअं ई सुम्हन रहे त कीअं माउ खे ख़बर पवंदी, ॿियनि खे ख़बर पवंदी त हिनखे सूरु आहे, हिनखे तकलीफ़ आहे, रोए थो त इन मां ख़बर थी पए। पोइ रोअण बि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हूंदा आहिनि। कॾहिं रोअणु बुख जो हूंदो आहे, माउ हुनखे बुबो ॾींदी आहे। कॾहिं कंहिं तकलीफ़ जो हूंदो आहे त पोइ माउ कोशिशि कंदी आहे त हिनखे कहिड़ी तकलीफ़ आहे, पेट ते पई हथु लॻाईंदी आहे। ॿियनि पेट ते हथु लॻाइण में अगरि हुनखे तकलीफ़ पई थिए त मालूम थींदो त हीउ पेट जो मरीज़ आहे हिन वक़्तु। इहो फ़हद आहे, इहो अल्लाह ताला हिदायत थो ॾिए। वरी ॿार जॾहिं वॾो थिए थो त हुनखे अल्लाह चूंकि हथ ॾिना आहिनि, केतिरा सारा कम हिनखे ॿिया करणा आहिनि, इन करे हथ आहिनि। ॿी मख़लूक ढगी में उठ वग़ैरह इहे चूंकि खाइनि था वात सां, नंढा आहिनि तॾहिं माउ जो उठड़ीअ जो बच्चो अगरि खीरु चूसे थो त वात सां, वरी अॻिते बि गाहु चरे थो वण में वात विझी या ज़मीन ते गाह के त वात थो इस्तेमालु करे। हिनखे हथ जी ज़रूरत ई कान्हे, अल्लाह हिनखे हथु कोन ॾिनो। इंसानु इस्तिंजा करे थो, निजासत खे पाण खां दूरि करे थो, उहा त वात सां कोन करे सघंदो, इन करे अल्लाह हिनखे हथ ॾिना। हथनि सां इस्तिंजा करे थो, ढोड़ ढगे खे इन इस्तिंजा में हथ जी ज़रूरत कान्हे, इन करे अल्लाह ताला हिनखे हथु कोन ॾिनो। कुल शइ ख़ल्क़, हर मख़लूक में ग़ौर कयो वञे त अल्लाह ताला उन जी बनावट पंहिंजे हिकिड़ी ख़ासि हिकमत जे तहत ठाही आहे ऐं उनखे सम्झ पंहिंजी हिकमत जे तहत ॾिनी आहे। कुकड़ आहे, उनखे अवां आननि ते विहारे छॾियो, ओसी ताईं कुकड़ हटंदी कान जेसीं ताईं कि उन मां बच्चा न निकिरनि। या कंहिं हिनखे सिखिया ॾिनी, कुकड़ त किथे पढ़ी कान्हे, लेकिन इहा एतिरी जो 21 ॾींहं पूरा ॻणनि बि उनखे किथां आयो, पूरा 21 ॾींहं आननि ते वेहे थी जेसीं ताईं उहे आना फुटनि न, उन्हनि मां ॿार पैदा, उन मां बच्चो न निकिरे, तेसीं ताईं हटे नथी, सर्दी हुजे गर्मी हुजे छा बि हुजे। वरी इहो ई बच्चो आहे, जॾहिं उन जे साम्हूं के दाणा छॾजनि था त डोड़ंदो वञो, उनखे कहिड़ी ख़बर इहे मुंहिंजी ग़िज़ा आहे, बसि परे खां थोरो वेझो तव्हां का ॿाझिर छॾियो, का ॿी शइ छॾियो, इहो ई बच्चो डोड़ंदो वञे पंहिंजी ग़िज़ा खाए थो। इहा फ़हद आहे, इहा हिदायत अल्लाह हिनखे ॾिनी। ॿकरीअ जो बच्चो आहे, कीअं थो पंहिंजे माउ जे खे चंबड़े, बुबनि खे चंबड़े, ॿकरी उनखे परे नथी हटाए, बल्कि छॾे थी त भले खीरु पीए, बल्कि उन खां अॻु बच्चो पैदा थियो त ज़ाहिर आहे त उनजे जिस्म ते ग़िलाज़त लॻल आहे, इंसान त कोन्हे। पोइ ॿकरी उनखे पंहिंजे ज़ुबान सां चटींदी आहे, पंहिंजे पूरे बच्चे खे चटे उनखे गोया वहिंजारे छॾींदी आहे, साफ़ करे छॾींदी, निजासत उनजी ख़तमु थी वेंदी आहे। वरना अगरि आलाण हुजे त उहा बि तकलीफ़ आहे। इहो अल्लाह ताला तो ॾिसे। ॿिया वॾा जानवर किथे घोड़ी, किथे उठड़ी, ऐं हिन जा नंढड़ा नंढड़ा बच्चा अगरि लत हणे त बच्चो उते जो उते अची बाटिजी मरिजी वञे, लेकिन न उनखे पहचान आहे त हीउ मुंहिंजो बच्चो आहे। टंग खे मथे खणे थी ऐं उन सां उनजो बच्चो खीर खे पीए थो। इहो अल्लाह फरमायो सुम्म हदा, अल्लाह पैदाइश बि कयो आहे, हिदायत बि ॾिनी आहे, हिदायत बि अल्लाह ताला ॾिनी आहे। ही कोरीअड़ो आहे बिज़ाहिर छा, कीअं थो ॼार ठाहे, वरी उन ॼार में मक्खियुनि खे कीअं थो फासाए, ऐं इहा उनजी ग़िज़ा आहे, पोइ उनखे खाए थो। ॿियूं केतिरियूं सारियूं शयूं आहिनि, हर शइ ते ग़ौर कबो त इहो ई जवाबु मिलंदो त वाक़ई हिकिड़ी अल्लाह जी ज़ात आहे जंहिं हिननि खे सुध ॾिनी आहे, सम्झ ॾिनी आहे। ख़ासि एतिरी सम्झ कान ॾिनी आहे जो हीउ जानवर मुकल्लफ़ थी वञे,
लेकिन सम्झ ॾिनी आहे जंहिंसां इहे हलनि था चलनि था, पंहिंजी ग़िज़ा खे हासिल कनि था। इहा कुकड़ आहे या ॿिया जानवर आहिनि, इहे पंहिंजी ॿिली आहे, कूए खे त चकु हणंदी, उहो उनजी ग़िज़ा आहे, लेकिन भटूअ खे कुझु कान चवंदी, छाकाणि सम्झे थी त भटू त ज़हर आहे। हालांकि किथे कान पढ़ी, पर ख़बर आहे त हीअ हिन में ज़हर आहे, हीअ मुंहिंजे लाइ मुज़िर आहे, इन करे इन खां परे हटंदी। त इन्हनि मां का बि शइ फ़िरौन जे वस में कान हुई कोन, ऐं इहे सभु शयूं अल्लाह ताला हिन खे अल्लाह ई पैदा कयो, नंढे खे वॾो कई। इन करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम इहो दलील ॾिनो। अहिड़े तरीक़े सां हिदायत जो मतिलबु इहो बि आहे त इंसान खे अल्लाह पैदा कयो, वरी इंसान जी हिदायत जे लाइ अल्लाह ताला हज़रात अंबिया अलैहिस्सलाम जी जमात मोकिली, उहे बि इंसान आहे, त ही इंसान खे असांजी तालीम ॿुधायूं। असां जिब्राइल जे ज़रिए सां वहज करे अंबिया खे तालीम था ॾियूं, अंबिया वरी पंहिंजी उम्मत खे तालीम थी ॾे। असां किताब ॾिना, इहे सभु शयूं अल्लाह ताला अता थो करे। इहा जेका हक़ीक़ी हिदायत आहे, हिन आयत में उन ॾे बि इशारो आहे। त ॾाढो जामे माने ही जवाबु आहे, ऐं हिन में एतिरो फैलाव आहे, जेतिरो हिन खे फैलाइजे ओतिरो फैलाए सघिजे थो। हिन में जेतिरी ग़राबत ऐं अजीब निज़ाम जी तरफ़ इशारो आहे, उहो सिर्फ़ु हिकिड़ी ई आयत में रब्बुन अल्लज़ी आता कुल्ल शैइन ख़ल्क़हू सुम्मा हदा में अचे थो। पोइ फ़िरौन जेको आहे सो बेबस थी वियो, बेवस थी वियो। छा करे? पोइ चई अच्छा इहा त ॻाल्हि मालूम थी वई, इन सां संदसि रुबूबियत जी नफ़ी बि थी वई, त तूं रब नथो थी सघीं। रब त उन खे चइबो आहे जंहिंमें ही सिफ़तूं हुजनि, आता कुल्ल शैइन ख़ल्क़हू, ॿी सिफ़त अदा हुजे, तो में इन्हनि मां का बि कान्हे, ज़रे बराबरि कान्हे। पोइ हिकिड़ो लाजियानी सुवाल कयो, फ़िरौन चयो त अच्छा पहिरियूं जेके क़ौमूं गुज़रियूं आहिनि, क़र्न ज़माने खे चइबो आहे, यानी पहिरें ज़माने वारा माण्हू, उन्हनि जो छा थियो? आख़िर उहे बि त हुआ, उहे छा थिया? पहिरीं क़ौम आद, क़ौम समूद, इहे ॿियूं क़ौमूं जेके गुज़रियूं आहिनि। फ़िरौन जो मक़सदु हो त ज़ाहिर आहे त हिकिड़नि मञियो हूंदो अल्लाह खे रब करे, ऐं ॿियनि कोन मञियो हूंदो। जिन कोन मञियो हूंदो त उहे अज़ाब में हूंदा, जीअं असांखे मूसा अलैहिस्सलाम अज़ाब जो खां डिॼारीनि पिया। त मूसा अलैहिस्सलाम ईअं चवंदा त बसि उहे जिन मञियो हिदायत याफ़्ता थिया उहे नेमतुनि में, ऐं जिन कोन मञियो उहे अज़ाब में। त फ़िरौन जो इन जवाब मां मक़सदु हो त पोइ आऊं पंहिंजनि हवारियुनि खे मजमे में ॿिया जेके आहिनि चवंदुसि ॾिसो तव्हांजे अबनि ॾाॾनि खे पहिरियनि खे ई चए थो हे अज़ाब में। त ज़ाहिर आहे त अहिड़ी सूरत में जेको जाहिल हूंदो आहे, उहो अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जे करे उनखे चिड़ कावड़ ईंदी आहे। असल जहालत वॾो मर्ज़ु आहे, इन करे उन इहो सुवालु कयो, फमा बालुल क़ुरूनिल ऊला। इन सुवाल जी ज़रूरत कहिड़ी हुई? तूं पंहिंजी ॻाल्हि कर, पंहिंजी ॻाल्हि कर, त तूं कीअं थो रब थी सघीं जॾहिं तूं हिननि मां का शइ न आहे कई। ॿियनि जी ॻाल्हि तूं छो थो करीं? छा हाल थियो पहिरियुनि क़ौमुनि जो? सैयदना मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह फरमायो, ही जवाबु ॾियो, क़ाल इल्मुहा इंद रब्बी फ़ी किताब। उन्हनि जो इल्मु मुंहिंजे रब वटि आहे लोहे महफ़ूज़ में। अल्लाह खे मालूम आहे त उन्हनि सां छा पियो थिए, अज़ाब पियो थिए, राहत पियो थिए। जेको अल्लाह जो कानून आहे, कानून इहो ई आहे त जेको नाफ़रमान हूंदो आहे उनखे अंजाम का अज़ाब मिलंदो आहे, ऐं जेको फ़र्मा बरदार हूंदो आहे उनखे अंजाम का राहत मिलंदी आहे। उनजो इल्मु इंद रब्बी फ़ी किताब, मुंहिंजे रब वटि आहे लोहे महफ़ूज़।
इहो अजीब जवाबु, नबूवत वारो जवाबु सैयदना मूसा अलैहिस्सलाम अता कयो। फिरौन जी जेका चाल हुई उहा कामयाबु कान वई। हुनजो त मक़सदु हो ॿियनि माण्हुनि खे उकसाइणु, कावड़ ॾियणु। त हीउ छा पियो चए? असांजे वॾनि खे पियो चए अज़ाब आहे। जीअं बाज़े माण्हू उन्हनि खे मुरवजा बिदात जे मुतालिक़ चइबो आहे, भई बिदतूं आहिनि, टीजो आहे, चालीहो आहे, ॾहो आहे, हे कोन आहियूं। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में कोन आहियूं, सहाबा जे दौर में कोन आहियूं, त बिदत आहिनि। इन करे इन्हनि खे न कयो वञे। ॿियूं बि केतिरियूं सारियूं खोड़ सारियूं शयूं हर दौर में ईजाद पई थियनि, इहे कोन आहियूं। हिकिड़ियूं त इंसान जे नफ़े जे लाइ शयूं थियूं। पहिरीं पंखो कोन हो, हाणे आहे। माण्हू चवंदा बाबा पोइ पंखो बि बिदत आहे। भई पंखे खे केरु इबादत सम्झी करे इस्तेमालु करे त बिदत थी वेंदो। ॻाल्हि इहा आहे त जेका शइ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कान्हे कई, हालांकि ज़रूरत हुई, बाद जो माण्हू उन खे इबादत सम्झी करे करे थो, इन खे बिदत चइजे थो। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में फोतगियूं थींदियूं, लेकिन कॾहिं त पाण चवंदा त हिन जे लाइ टीजो करियो, ॾहो करियो, चालीहो करियो, कोन कयूं। साहबा कोन कयो। अज़ान त तॾहिं बि थींदी, कॾहिं पाण फरमायो जिन त अज़ान खां पहिरीं दुरूद शरीफ़ पढ़ो। हीउ स्पीकर जॾहिं खां आयो आहे तॾहिं खां दुरूद शरीफ़ थो पढ़ियो वञे। हींअर बि अगरि लाइट हले थी वञे, पोइ अगरि अज़ान थी थिए त को बि दुरूद शरीफ़ नथो पढ़े। हीअ जेके बि बिदतूं आहिनि, आका सल्लल्लाहु जो पैमानो आहे। त इन तरीक़े सां आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में ज़रूरत हुई, थी थिए सघियूं, पोइ बि कोन थियूं, त बाद में अगरि उन्हनि खे कयो वेंदो या बिदत। त इहे सभु शयूं, फोतगी, शादी, ग़मी, ॾुख सुख, सभु शयूं उन दौर में बि हुयूं। पोइ इन्हनि वक़्तनि में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेके शयूं ॾसियूं उहे इबादत आहिनि। बाद में अगरि को पंहिंजे तरफ़ां का शइ ईजाद करे, पोइ उनखे सवाब ऐं इबादत जो रंग ॾिए, इहा बिदत। भई मदरसा आहिनि, पहिरीं कोन आहे। हीअ इमारतूं आहिनि, पहिरीं कोन आहियूं। हीअ उन में 8 सबक़ था पढ़ाया वञनि, 7 सबक़ था पढ़ाया वञनि। हीअ कोर्स पहिरीं कोन हो। भई इहे नफ़्सुल अमर में दीन कोन आहिनि। हा, अलबत्ता ज़ाहिर आहे त दीन खे राइज करण जे लाइ का सूरत बनाइणी पए थी, इमारत ठाहिणी पए थी। फ़ी नफ़्सी इमारत का इबादत कान्हे। इहा सहूलत जे लाइ, ताकी पढ़ण वारा उन्हनि खे उस खां ऐं गर्मी खां हिफ़ाज़त थिए, इन लाइ तामीर थींदी आहे। पहिरीं कची, हाणे पकी आहे। हीअ सहूलत जे लाइ त हेतिरा कलाक पढ़ाई थींदी ताकी सभु शयूं पढ़ी सघनि। हीअ सहूलत जे लाइ त जुमे जहिड़ी मोकल, ताकी पंहिंजा ॿिया ज़रूरत जा कम, कपिड़ा धोइणु, व्यंजण वग़ैरह उनखे करे सघनि। पोइ अहिड़े तरीक़े सां हू जेके बसा औक़ात हटियल हूंदा आहिनि, इहे मुझाईंदा आहिनि माण्हुनि खे। पोइ सादा लहो अची वेंदा आहिनि उन जे चकर में, माना हक़ीक़त में मामिलो बिल्कुलु साफ़ु आहे। सैयदना मूसा अलैहिस्सलाम ईअं बि चई थी सघिया त जिन कोन्हे मञियो उहे अज़ाब में आहिनि। हीअ चढ़नि आहे उन टाइम ते मक़सदु फ़ो थी वञे हा। हींअर त मक़सदु हो त कंहिं तरीक़े सां ॻाल्हि फ़िरौन जे हवारीजिन खे सम्झ में अची वञे। क़यामत जे ॾींहुं ईअं न चवनि त मूसा अलैहिस्सलाम असां सां उलझी पियो हो, कावड़िजी पियो हो, गुस्से में अची वियो। इन करे पाण अहसन तरीक़े सां, खंदा पेशानी सां, सही तरीक़े सां दावत बि ॾिनऊं। फरमायूं इल्मु हा इंद रब्बी फ़ी किताब। इन्हनि जो छा थियो, इन जो इल्मु, छोकी अज़ाब बि अलाह खे ॾियणो आहे, राहत बि अलाह खे ॾियणी आहे। इन करे इन जो इल्मु मुंहिंजे रब वटि आहे, जेको मुंहिंजो रब आहे। हिते इंद रब्बी फ़ी किताब, लोहे महफ़ूज़ में। तूं रब कोन्हे, तुंहिंजो को लोहे महफ़ूज़ कोन्हे, तूं त फ़ानी शइ। इंद रब्बी फ़ी किताब ला यज़िल्लु रब्बी वला यंसा। मुंहिंजो रब कॾहिं गुमराह नथो थिए, उनखे वेसर नथी थिए। तूं रोज़ाना भटकियो पियो आहीं, गुमराह आहीं, वेसर थी। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे फज़लो करम सां असांखे जेका तौहीद आहे
उनके सही तरह सां सम्झण जी, उन ते अमल करण जी, उन जे मुताबिक़ अक़ीदे रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाईन। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्ना मिनल ख़ासिरीन। या रहमान राहिमीन, कोरोना वायरस का असांखे असांजे बच्चन के मुतालिकीन आबाद तमाम मुसलमानन के महफूज़ फरमा। जेके इन में मुब्तला आहिनि उन्हनि खे या अल्लाह आफ़ियत अता फरमा। पंहिंजे फज़्ल करम सां उन्हनि खे जल्द अज़ जल्द कामिल सेहत अता फरमा। जेके भी बीमार आहिनि उन सभिनी खे आफ़ियत अता फरमा। मुज़म्मिल शेख के आफ़ियत अता फरमा। डॉक्टर मुजाहिद साहिब के आफ़ियत तामा अता फरमा। अब्दुल मजीद अब्बासी जे साहिबज़ादे जी सख़्त परेशानी है, उन जी परेशानी के या रहमान राहिमीन दूर फरमा। ॿिया बि जेके जिन परेशानियुनि में मुश्किलात में मसाइब में मुब्तला आहिनि उन्हनि सभिनी खे उन्हनि मुश्किलात ऐं परेशानियुनि खां महफ़ूज़ फरमा। व सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व सहबिही अजमाईन। आमीन बिरहमतिक या